वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु ॿिनि ॾींहं जे सरकारी दौरे ते आज़रबाईजान रवानो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ दौरे दौरान इक़्तिसादी ताउन तंज़ीम जे 17हें सरबराही इजलास में पाकिस्तानी वफ़द जी अॻवानी कंदो। वज़ीर आज़म इलाक़ाई ऐं आलमी चैलेंजिस ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ECO विज़न 2025 लाइ पाकिस्तान जे अज़्म खे वरजाईंदो। वज़ीर आज़म हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म ECO मेंबर मुल्कनि जे अॻवाड़नि सां मुलाक़ात पिणु कंदो, जंहिंमें हू इलाक़ाई पापार तपनाई ऐं राब्तनि खे हथी वठाइण ते ज़ोर ॾींदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में वाध जो लाड़ो बरक़रार। इंडेक्स 1,31,000 जी हद पार करे पियो। 100 इंडेक्स 807 पॉइंटनि जी वाध सां 1,31,151 पॉइंटनि ते पापार करे रहियो आहे। मजमूई तौर ते 373 कंपनियुनि जो कारोबार थियो, जिन मां 253 कंपनियुनि जे शेयरनि जी क़ीमतनि में वाध, 101 कंपनियुनि जे अघनि में घटिताई ॾिसण में आई। 19 कंपनियुनि जे शेयर्स जूं क़ीमतूं मुस्तक़िम रहियूं। KPK जे गवर्नर जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात खे साज़िश सां भेट करणु दुरुस्त न आहे। असां कहिड़ो क़दम न खणंदासीं जंहिंसां ख़ैबर पख्तूनख्वा कंहिं बहिरान में हलियो वञे। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जूं ॻाल्हियूं चवे थो बेतमादी हिकु आईनी क़ानूनी ॻाल्हि आहे। PTI जुबानी पाण ॿिन्हिनि जो शिकार थियो। बेतमादी बाबति का बि तजवीज़ कंहिं बि आला सतह ते बहस हेठि न आहे। एहतजाज PTI समेत हर सियासी जमात जो आईनी जमहूरी हक़ आहे, पर एहतजाज जी आड़ में इंतिशार पखिड़ण ते हुकूमत कार्रवाई कंदी। हथियार फिटा करण पाकिस्तान जी डिक्शनरी में शामिल आहे। पाकिस्तान दहशतगर्दनि जे साम्हूं कॾहिं बि न झुकंदो। तालिबान हुकूमत अचण बाद अफ़गान सरज़मीन खां पाकिस्तान ते हमलनि में 40% वाध थी। उबूरी हुकूमत जंहिं तर्ज़ अमल जो मुज़ाहिरो कयो, उहो दुआ मुआहिदे जी भञकड़ी आहे। आलमी बिरादरी दहशतगर्दी ख़िलाफ़ सरकार करे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब चवे थो डिजिटल प्रोपोगेंडा हलंदड़ दौर जो हिकु अहम मसइलो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ 92,000 जानियुनि जो नज़रानो पेश कयो। ईंदड़ नसलनि लाइ दहशतगर्दी खे शिकस्त ॾियणी पवंदी। पाकिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ पूरे अज़्म सां मैदान ते लथियलु आहे। पाकिस्तान जी हवाई फ़ौज जे सरबराह सां ॾखण अफ्रीका जे हवाई फ़ौज जे सरबराह जी मुलाक़ात। पाकिस्तान हवाई फ़ौज जे चुस्त दस्ते मुअज़्ज़ज़ महिमान खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। ISPR मूजिबि मुलाक़ात में पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जे लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते ज़ोर। लेफ्टिनेंट जनरल वाइसमैन पाकिस्तान जे हवाई फ़ौज जे पेशवा रणनि सलाहियतनि जी पाखण कई। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे अॼु सुबुह खां शाम 7 वॻे ताईं कर्फ्यू लागू कयो वियो। समूरा कारोबारी मर्कज़ बंदि, माण्हू घरनि ताईं महदूद। कराची जे इलाइक़े औरंगी जे मोमिनाबाद चौक ते फायरिंग पे ॼणा मारिजी पिया। मक़तूलनि ते फायरिंग कंदड़ मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल क़यासुद्दीन पंहिंजे माइटनि सां गॾु धीअ जे घर आयल हो।
दौलतपुर सफन बेजो कौमी शाहरा ते अंडियातल गाड़ी जो मोटरसाइकिल सवार पुलिस एहलकारन के टक्कर बैलकार थरेती फोत कोट हाजी गुलाम रसूल आराई बरसात तेज रफ्तार गाड़ी मोटरसाइकिल सवार बिन एहलकारन के टक्कर हणी कढियो। मोटरसाइकिल सवार एहलकार मसर अली चिस्कानी ए रोशन अली आलमानी थरेती फोती पिया। बाकी से इतलाती पुलिस पहुंची एहलकारन जा लाश रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल कया। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सिंध साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मातमी जुलूस मजलिसूं ऐं नुवाखानी कराची हैदराबाद मीरपुर खास शहीद बेनज़ीराबाद ताड़काणो ऐं सखर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में 7 मुहर्रम जा जुलूस बरामद। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त।